चौधरी साहबान जी, मियाँ साहबान जी, अज भी टीवी ॾिठो आहे, इस्लाम लाओगे, इस्लाम के लिए मरोगे, ये करोगे, ये कहिड़ो बाप थो खोलणु चाहे? ये सॼो सारो जंहिं बाब खे बंदि करणु घुरियो बीबी, जंहिंखे बंदि करणु घुरियो बीबी जे क़त्ल खां पोइ, वरी अॻे भुट्टो साहब जे क़त्ल खां पोइ बीबी बंदि कयो, तो बीबी जे क़त्ल खां पोइ आसिफ साहब बंदि करणु चाहियो त भई इहो चैप्टर ख़लास थिए, वरी नओं दौर शुरू थिए, नओं हिकिड़ो माहौल पैदा थिए, मुफ़ाहिम थियो। सभई पार्टियूं सिंध जूं जेके असेंबली में न आहिनि उन्हनि खे बि वक़्तु ब वक़्तु टेबल ते घुराइणु, उन्हनि सां वक़्तु ब वक़्तु मशवरा करणु, असांखे नए बाब जो आगाज़ करणु चाहियो आहे। नथा करे सघूं, कामयाबी न हासिल थिए अलॻि ॻाल्हि आहे, पर हर माण्हू, हर जेको अणधुरियो माण्हू हूंदो, गैर जानिबदार हूंदो, उहो चवंदो त पीपल्स पार्टी सिंध में बि असां का न आहे। चवनि था अयाज़ ईअं चयो त कोयलो बि वञो, पंहिंजी ॻाल्हि ॿोलो सिलसिलो जारी आहे। नाज़रीन, हिते वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। जी चांड साहब, सो ॻाल्हि पे हली वसीलनि जी ॻाल्हि पे हली त भई कोयला फुरिजी विया, कोयलो कीअं फुरिजी वियो? कोयले ते 3 बार अथॉरिटियूं ठहियूं, सिंध गवर्नमेंट 2 ॻाल्हियूं क़बूल न कयूं, पाणी शुरू थी वफ़ाक़ न थल कैनाल पाणी न अॻे हिकिड़ो तमीर थी वियो, पोइ हींअर त कोन्हे। जॾहिं असां पाणी जे मामले ते जदोजहद पे कई तॾहिं बि ऐलान थिया त भई हितां माण्हू थल कैनाल ठही वियो आहे ऐं उन ते अमल दरामद थी वियो आहे। असांजे दौर जी ॻाल्हि कान्हे, अॻिते थी आहे। ऐं वरी थो चवां, जेका ॻाल्हि इलाही दफ़ा मूं चई आहे, पाकिस्तान जे मौजूदा सेटअप में, पाकिस्तान जी हालत में जमहूरियत केॾी ताक़तवर ऐं आज़ादु रही आहे, उन खां सभु माण्हू वाक़ुफ़ आहिनि। असां चाहियो आहे त हीउ बि हिकिड़ो ॼण सोमनाथ आहे, हिकिड़ो तसवुराती, जेके असांखे त भई जमहूरियत मुल्क में क़ाइमु थियणु खपे। उनजे राह में रुकावट हिकिड़ो सोमनाथ आहे, उन सोमनाथ हिकिड़ा हमला आहिनि पाकिस्तान में रहंदे जमहूरियत पसंदि क़ुवतुनि जा। जेसीं कामयाबु थिए, जेसीं मुकमिल जमहूरियत अचे, जॾहिं मुकमिल फ़ैसिला क़ौमुनि जा तस्लीम कया वञनि। हिन मुल्क में त असेंबलियुनि जे ठहिराइण जी हैसियत कान्हे, त उन मुल्क में कहिड़ी जमहूरी सियासत मुकमिल ताक़त सां हलंदी ऐं हुकूमत हलंदी हूंदी। इन मजबूरियुनि खे सम्झण जे बावजूदि चऊं था असां अवाम खे रिलीफ, बीबी कोन चयो त समूरा मसइला हल कंदासीं, बीबी हाणे बि जॾहिं मोटी चई ऐं अवाम खे रिलीफ ॾियणु आई आहे। अवाम खे साई पटणु खपे। ज़ाहिर आहे असीं फौरी तौर ते इहे फ़ैसिला न पे अमल में दरामद कराए सघियासीं, पर असां हुनखे रिलीफ मिलियो। हाणे चवंदा इहे फ़ैसिला थींदा सादिक अली जे दौर में ऐं अरबाब जे दौर में, इहे हुकूमत लहराईंदी ऐं सिंध जे मौक़िफ़ जी हिमायत कंदी हुई जीअं असांजे दौर में पई थिए। इहे वसीलनि ते मालिकी जो हक़ जताईंदी हुई उहे गवर्नमेंटूं जेके अॻे गुज़री वियूं ऐं या जेका अवाम जी नुमाइंदा आहे। असीं चऊं था असीं उनखां बहितर आहियूं, अञा कुझु घणो कुझु करणु खपे। जेतिरो पाकिस्तान जे जमहूरी माहौल खे जोड़ण लाइ जेको कुझु करणु खपे, असां हुन कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि त उहो माहौल जुड़े, पाकिस्तान क़ाइमु थो रहे, उन में उहे सभु तब्दीलियूं आहिनि। ऐं सिंध जे हक़नि लाइ, क़ौमुनि जे हक़नि लाइ जेतिरो असांखे अॻिते वधणु खपे। मियां साहब सिद्दीक़ुल फारूक पियो ॻाल्हाए, पर पंहिंजे दौर हुकूमत में अहिड़ो पैकेज छो न कयो? ज़बानी बयान न त भुगटी साहब कातिल पकड़ियो, अहिड़ो असांजे ॾिनो त अथऊं न, असां आगाज़ त कयो आहे न, हिकिड़ी बिस्मिल्लाह त कई आहे न बलोचिस्तान में। चई त न सघंदो त बिलो सभु माफ़ी घुरी आहे, बिल्कुलु सही पे गयो आहे, हीअ वफ़ाक़ घुरी आहे। पहिरियों दफ़ो पाकिस्तान जी तारीख़ में वफ़ाक़ थो चवे त असीं सिंध सां ज़्यादतियूं थियूं आहिनि, असीं माफ़ी था घुरूं, असीं बलोचिस्तान खां माफ़ी था घुरूं। आसिफ साहब उते वञी बग़ावत कई आहे, उते वञी माण्हुनि ते गोलियूं हलायूं हुजा। असां चाहियूं था पाकिस्तान क़ाइमु रहे, पाकिस्तान जे वफ़ाक़ खे मज़बूत करण लाइ सभु क़ौमूं किरदारु अदा कनि। बलूचिस्तान में जो बलोच परे था बीठा आहिनि पाकिस्तान खां, त असीं उनखे वेझो करणु असां कोशिशि कई आहे। मियां साहब कहिड़ी कोशिशि कई, ॿियनि पार्टियुनि कहिड़ी कोशिशि कई आहे बलूचिस्तान खे वेझे आणण लाइ, या ॿियनि सूबनि क़ौमुनि खे असां वेझो आंदो आहे। असां कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि सिंध जे वसीलनि ते, न रुगो सिंध जे, मूं बि टीवी ते चयो पिए त जेके बि पाकिस्तान जे क़ौमुनि जा वसीला आहिनि उन्हनि ते पाकिस्तान में शामिल क़ौमुनि जो हक़ु आहे ऐं सिंध जे वसीलनि ते सिंध जे माण्हुनि जो हक़ु आहे। बिल्कुलु वफ़ाक़ में असीं अलहदगी ॻाल्हि नथा करियूं, असां हिकिड़ो ॾींहुं बि अलहदगी सियासत कान कई आहे। असां कॾहिं बि गस ते कोन विया जेको अलहदगी ॾांहुं गस वेंदो हुजे। असां पर वफ़ाक़ में, वफ़ाक़ तरक़ी तॾहिं कंदो, वफ़ाक़ क़ाइम ई तॾहिं रहंदो जॾहिं वफ़ाक़ में शामिल सभु क़ौमूं उथी वफ़ाक़ जो तहफ़ुज़ कंदियूं। उहो तॾहिं कंदियूं जॾहिं सभिनी खे अहसासु थिए त वफ़ाक़ में असांजी मालिकी आहे। ठीक, मौलाना चांडे साहब चयो त सदर वफ़ाक़ जे नुमाइंदे तौर बलूचिस्तान खां माफ़ी वरिती, कल सिंध जे अवाम खां बि जेके ज़्यादतियूं माड़ी तरीक़े दौरान मिलियूं थियूं माफ़ी वरिती। छा इहा माफ़ी सिर्फ़ु काफ़ी आहे? मुंहिंजे ख़्याल में त माफ़ी हाउ स्वीटली वर्डेड वुड नॉट कंपनसेट द पास्ट क्राइम्स।
माज़ी में जेके ॾोह थिया आहिनि केॾनि सुठनि लफ़्ज़नि में माफ़ी वरिती वञे इहा इन ॻाल्हि खे नेक नियती खे क्वेश्चन नथो कजे माफ़ी वठण बि हिकिड़ी पेशरफ़्त आहे जो हिकिड़ो केरु माण्हू मञे ई न त उहो मञे त हा वफ़ाक़ मञे त हा असां ग़लती कई आहे इहा बि पेशरफ़्त आहे पर मिसाल तौरु हिते बंगाल जा कैदी हिते पिया हुजनि ऐं मुशर्रफ साहब वरी बंगाल खां माफ़ी वठे पहिरीं कैदी आज़ाद कजनि मिसाल पहिरियां कैदी आहिनि कोन पर मिसाल हुजे या को इलाइक़े ते कब्ज़ो हुजे फ़लस्तीन जो इज़राइल ते ऐं इज़राइल जेको सो माफ़ी रुगो वठी छॾे इलाइक़ो वापसि न करे कैदी न छॾे त वफ़ाक़ जेके हक़ फॿायो वेठो आहे 150 सालनि खां सिंध जो जेको पाणी खसियो वियो आहे सिंध जा जेके वसीला खसिया विया आहिनि ज़रदारी साहब बहसियत सदर पाकिस्तान हिननि हेॾे सारे उलझाव वारे मामले में कॾहिं कॾहिं तारीख़ी मौक़ा मिलंदा आहिनि क़ौमुनि खे चांडियो साहब हींअर हिन शइ जी भेट 1970 ऐं 80 सां करण न आहे हिननि हालतुनि में जॾहिं बलूचिस्तान बरसरे पेकार आहे जॾहिं सरहद में वार अगेंस्ट टेरर जे हवाले सां माण्हुनि में वॾी हिकिड़ी जुदोजहद जो अंसर आहे हुते माण्हू टकराव में आहिनि सराइकी बेल्ट में सुजागी आहे आलमी हालतुनि में तब्दीली आहे तॾहिं वॾो मौक़ो आहे कुदरत हिकिड़ो मौक़ो ॾिनो जेको बेनज़ीर साहिब खे मिलियो वॻे जेको भुट्टो साहिब खे मिलियो जॾहिं 90,000 कैदी हुआ जेको बेनज़ीर साहिब खे मिलियो जहाज़ जे क्रैश खां पोइ हीउ मौक़ो मिलियो आहे जंहिं मौक़े में ज़रदारी साहब जिते पंहिंजूं ॿियूं शर्तूं मञाइण जी कोशिशि में आहिनि इक़्तिदार जे हवाले सां या पावर पॉलिटिक्स जे हवाले सां उहे भले मञाइनि संदन इक़्तिदार खे दवाम हर को ॾियणु चाहींदो आहे पर हींअर मौक़ो हो त सिंध खे NFC में शेयर वधीक मिले हा हींअर मौक़ो हो त ग्रेटर थल कैनाल ते कमु बंदि कर मिसाल तौरु हिकिड़ियुनि एजेंसियुनि खे वफ़ाक़ी या सिविल इक़्तिदार में वठण जे हवाले सां बहस हो न पर जे ज़रदारी साहब मौक़िफ़ वठिया त असीं पीपुल्स पार्टी जो स्टैंड थी वठे त 6 महीननि में ग्रेटर थल कैनाल ते कमु बंदि करायो वेंदो त टकराव में त हुई आहिनि न भला वधि खणी स्टैंड नज़र अची आहे त सिंध जे मामलनि ते स्टैंड वरितऊं भला ॿिया वॾा कम करणु मसइलो आहे नंढनि कमनि करण में हुकूमत खे कंहिं रोकियो आहे मसलन लाड़काणे में दादू में जेकबाबाद में सखर में नौशहरे में नवाबशाह में मीरपुर ख़ास में रस्ता गंदगी खां पाक हुजनि शहर में अस्पताल कमु कंदी हुजे तइलीमी इदारनि में उस्ताद हुजनि नौकरियूं न खपाइजनि मास्तरी लाइ मार्केट न हुजे लख लख रुपयो पुलिस वारे जी सिपाही जी नौकरी लख ॿिनि में न खपे बदिली ते 15-20 लख रुपया एक्सियन खां ईडीओ खां न वरिता वञनि सिंध में हिकिड़ी बाज़ार न हुजे ख़रीदो फ़रोख्त जी नौकरियुनि जी ऐं उहा बाज़ार ॿियनि सूबनि में बि हूंदी उहो बाज़ार जारी न हुजे इन में कहिड़ो वॾो इंटरनेशनल कमु आहे जंहिंमें ग्लोबल कंटेक्स्ट में को ओबामा सां ॻाल्हाइणो आहे या प्यूतिन सां ॻाल्हाइणो आहे जंहिं लाइ चइजे त आलमी हालतूं साज़गार कोन्हनि नौकरियूं खपाइण खे रोकण लाइ एस्टेब्लिशमेंट चए थी न खपायो एस्टेब्लिशमेंट चए थी त न शहर कासमाबाद जूं घिटियूं गटर जे ॾेख ॾियनि इहो एस्टेब्लिशमेंट चयो आहे त गटर उबलंदो रहे छाकाणि त एस्टेब्लिशमेंट जी ख़्वाहिश आहे त कासमाबाद में गंद हुजे न मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ा वॾा टकराव हूंदा एस्टेब्लिशमेंट सां उहे भले जारी रहनि उन में पंहिंजो मौक़िफ़ रखिजे उन में सिविल सोसाइटी बि सपोर्ट कंदी पर नौकरियूं खपाइण त एस्टेब्लिशमेंट जो मसइलो न आहे न कराची जी तइलीमी इदारनि में सिंधी शागिर्दनि खे दाख़िला ॾियण त एस्टेब्लिशमेंट रुकावट त न आहे न सिंध में जेके लखें बेरोज़गार नौजवान आहिनि जेके कॉन्ट्रैक्ट ते आहिनि या बेरोज़गार आहिनि जेके सीवियूं जा जमा कनि दरख़्वास्तूं लिखी लिखी हज़ार रुपया जिन जा ख़र्च थी विया आहिनि उन्हनि खे इंसाफ़ मिले उन इंसाफ़ में एस्टेब्लिशमेंट कहिड़ी रुकावट आहे ऐं आख़िरी ॻाल्हि त एस्टेब्लिशमेंट जी माफ़ी वठण जे लाइ रुगो मौजूदा हुकूमत ज़रदारी साहिब ऐं पीपुल्स पार्टी न चौधरी शुजात प्राइम मिनिस्टर रहियो आहे नवाज़ शरीफ साहब 2 दफ़ा प्राइम मिनिस्टर रहियो आहे पाकिस्तान में जेके माण्हू प्राइम मिनिस्टर रहिया आहिनि जेके माण्हू फारूक लगारी प्रेसिडेंट रहियो आहे पाकिस्तान जो पाकिस्तान में जेके बि सिटिंग जनरलनि जे जनरल गुज़ारे विया आहिनि ज़ियाउल हक़ जहिड़ा जनरल गुज़ारे विया आहिनि या अयूब ऐं याया ख़ान गुज़ारे विया आहिनि त उन्हनि जा फर्ज़ंद अर्जुमंद गोहर अयूब एजाज़ुल हक़ उहे सिंध जे माण्हुनि खां माफ़ी वठनि जेके मोरे में मेहड़ में दादू में लाखाट में खेसाना में तैयब तईम में जेके सिंध जा माण्हू क़ुरान शरीफ़ पढ़ंदड़ माण्हुनि खे गोलियूं हयूं वयूं उन्हनि खां माफ़ी वठणु खपे ज़ियाउल हक़ ऐं जनरल जेको अख्तर अब्दुर्रहमान उन्हनि जे पुटनि खे त असां तव्हां ते गोलियूं हलरायूं उन्हनि लाइ माफ़ी वठणु खपे उन्हनि साबिक़ा वज़ीर आज़मनि खे जिन जे दौर में सिंध जो पाणी चोरायो वियो सिंध जो रोज़गार खयो वियो सिंध जा वसीला पेट्रोल ऐं गैस खयो वियो सिंध जा माण्हू उन्हनि खां मुतालबो था कनि त उहे अची चवनि त असां तव्हां सां ज़्यादती कई ऐं उहे उनखे कंपनसेट कनि असेंबली में बिल आणणु खपे अख्तर अब्दुर्रहमान एजाज़ुल हक़ उन्हनि जे वारसनि खे मुस्लिम लीग क्यू खे त सिंध खे वसीला ॾियो बलूचिस्तान खे मिलणु खपनि बलूचिस्तान जो बिल्कुलु सही हक़ आहे ऐं बलूचिस्तान पुठिते आहे पर सिंध जो पैकेज किथे आहे सिंध जे कोस्टल एरियाज़ ॾांहुं उन में हू धुरियूं जिन माज़ी में उन्हनि खे रोकियो जिन माज़ी में प्रोजेक्ट्स खे रोकियो केटी बंदर जिन सस्पेंड करायो जिन हुकूमत में अचण शर्त केटी बंदर प्रोजेक्ट ख़तमु करायो जिन सिंध जे रोडनि ऐं रस्तनि जा ठीका मुल्तकिल करे छॾिया पंजाब ऐं ॿियनि सूबनि में जिन सिंध जा ड्राई पोर्ट खणी हलिया विया लाहौर उहे अची माफ़ी वठनि माज़रत कनि ऐं उनजो उजूरो ॾियनि सिंध जे माण्हुनि खे सिंध जो माण्हू उहो अॻूणो कोन अथव जेको माफ़ करे छॾींदो ऐं वरी ईंदड़ पीपुल्स पार्टी खां पोइ ॿी हुकूमत ईंदी आहे सिंधी माण्हू चवंदा हा तब्दीली न उन हुकूमत खां पुछंदा उन्हनि जे साम्हूं बि रजिस्ट कंदा जेका बि हुकूमत आई ऐं हाणे अरबाब रहीम ऐं इन क़िस्म जी हुकूमत मेयर साहब अरेंजमेंट करे ऐं 20 माण्हू मिलाए ऐं हुतां दहशतगर्द टोलो मिलाए हुकूमत सिंध जो माण्हू न हलणु ॾींदो पाकिस्तान जी शहर असां
तव्हांजे हथनि में आहे। बेनज़ीर साहिबा जी शहादत ते सिंध जे माण्हुनि मैसेज ॾिनो, इहो मैसेज आहे सिंध जो। सिंध जो नौजवान हींअर जिदोजहद लाइ तयार अथव, पहिरीं सिफ़ में अथव, सिंध तब्दील अथव।